इन नज़्म जो उनवान है आर्ट्स फैकल्टी आहे ना। आर्ट्स फैकल्टी वारा वेठा आहिनि न। जियो जियो मुझी महबूब आर्ट्स फैकल्टी तुझे कॉरिडोर्स में अज भी जोड़न जो जहान दिसी। दिल अकेलाईअ जे सलीब ते टंगियल आहे। दिल अकेलाईअ जे सलीब ते टंगियल आहे। तुझे क्लासनि पार्कुनि ऐं सेमिनार्स जे कमरनि में केतिरा होसियड़ा ऐं टहकनि जा जलतरंग अज भी जहिड़ा आहिनि। मूंखे वो चरियाण दोस्त भी नाहे विसरियो जंहिं पढ़ाईअ खां वधीक पंहिंजे पीढ़ीअ जे पेरनि खे पढ़ंदे जवार जूं कई बहार दान। जे पढ़ाईअ खां वधीक पंहिंजे पीढ़ीअ जे पेरनि खे पढ़ंदे जमार जूं कई बहारूं दान कयूं। केबन तां ओधारा वरतल सिगरेट असांजी सुञाईअ जा शाहिद आहिनि। केबन तां ओधारा वरतल सिगरेट असांजी सुञाईअ जा शाहिद आहिनि। असां बसुनि में लड़कंदड़ अलहड़ जवानियूं। असां वटि कार न को बंगलो। गल गिराटिड़ियुनि मुर्कनि ऐं टहकनि जे मेलनि खां महरूम रहियासीं। पॉइंट बसनि जे वञण खां पोइ फैकल्टी जी फिदा कंदड़ अकेलाईअ में पॉइंट बसुनि जे वञण खां पोइ फैकल्टी जी फिदा कंदड़ अकेलाईअ में ऐं वीरानीअ जा वाक़ा अॼु बि अखियुनि में साह खणनि था। बसंत मल्हाइण लाइ पीले वॻे में तुंहिंजो अचणु भला कहिड़ो काफ़र विसारींदो। बसंत मल्हाइण लाइ पीले वॻे में तुंहिंजो अचणु भला कहिड़ो काफ़र विसारींदो। दरियाह जे पुल तां तुंहिंजी पॉइंट बस गुज़रंदी हुई त दरियाह खे बि हिॾकी अची वेंदी। दरियाह जे पुल तां तुंहिंजी पॉइंट बस गुज़रंदी हुई त दरियाह खे बि हिॾकी अची वेंदी हुई। जाम शोरे जूं मलंग हवाऊं तुंहिंजे वारनि जी ख़ुशबूअ लाइ पाण में टास कंदियूं हुयूं। वरस्ती जे विशाल रस्तनि ते अधड़ो अखियूं अॼु बि तुंहिंजे कदमनि जा लम्स ॻोल्हीनि।